बोल अम्बे मात की। भावनगर शहर जे सिंधुनगर विस्तार में आयल माँ अंबे मायो पौराणिक जो मंदिर है उनमें जे पाण विराजमान है पाण से आयल आहियूं। मुंहिंजे सिंधी समाज जा कुलदेवी मुख्यत्वे पंहिंजा जेके इन माताउनि में पाण ख़ासि करे मञींदा आहियूं। सभ खां पहिरीं पूज्य हिंगड़ाज मां जेके भई वधीक तबक़ो जेको सिंधी समाज जो आहे उनजा कुलदेवी तरीक़े उन्हनि खे मान्यता पाण ॾिनल आहे पंहिंजा कुलदेवी तरीक़े मञिया वेंदा आहिनि। उन सां गॾु गॾु अंबे मां खे बि पाण कुलदेवी तरीक़े पाण मञंदा आहियूं ऐं उन्हनि जे सानिध्य में पाण पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजो धर्म अॻियां वधाए रहिया आहियूं। पंहिंजे हिंदू संस्कृतीअ में शास्त्र ऐं शस्त्र ॿिन्हिनि जो समान हिकिड़ो आहे न पैरेलल हिकिड़ी वस्तु हली रही आहे। शास्त्रनि खे बचाइण लाइ शस्त्रनि जो उपयोग ऐं शस्त्रनि जे उपयोग खे आणण में शास्त्र जी साए कि भई हिक ॿिए सां मिलियल वस्तू आहिनि ऐं उन्हनि हिक ॿिए जे सहयोग सां अॻियां वधंदियूं आहिनि। समय समय ते हर हिक शइ जो उपयोग थींदो आहे। मोहम्मद गज़नवी ऐं मोहम्मद गौरी जेॾी महिल आया हुआ तेॾी महिल शास्त्रनि जो उपयोग त पाण कंदा हुआसीं, पर तेॾी महिल शस्त्रनि जी ॾाढी ज़रूरत हुई ऐं शस्त्रनि जे उपयोग सां पाण उहो उनखे बजाए सघिया हुआसीं ऐं पंहिंजे मंदर खे सोमनाथ मंदर खे लूटण खां बचाए सघिया हुआसीं। अॼु जेको माहौल हली रहियो आहे, हींअर जेको युग आहे उहो आहे कलयुग युग आहे। 2021 साल हली रहियो आहे। अॼु बि शास्त्रनि जी जेतिरी ज़रूरत आहे उन सां गॾु गॾु शस्त्रनि जी बि ज़रूरत आहे। थी सघे थो शस्त्रनि जो प्रकार अलॻि अलॻि थी सघे, इलाही सुठे नमूने पाण उनजो उपयोग करे सघंदा आहियूं पंहिंजे हित लाइ, पंहिंजे सुरक्षा लाइ। इहो पाण खे करणु घुरिजे ऐं पंहिंजे सिंधी समाज में हर हिकु पंहिंजी जेकी हिंदू संस्कृति जी जेकियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे पूरे नमूने पंहिंजे ॿारनि खे, नई जनरेशन खे उहे पाण मार्गदर्शित कयूं ऐं उन्हनि खे सभु सम्झायूं त उहो ॾाढो ज़रूरी आहे। जिते पाण पूॼा कयूं, जिते पाण नमी करे वंदन कयूं, उते उन ॻाल्हि जी ज़रूरत हूंदी आहे। जिते शस्त्र जी ज़रूरत पए उन लाइ बि पाण तयारु रहूं ऐं उन लाइ बि पाण खे अॻियां अचिणो हुजे त अॻियां अचूं, उनजी बि ज़रूरत हूंदी आहे। जय जय सिंधी समाज, जय झूलेलाल, हिंगड़ाज मात की जय।